असां सां मौजूद आहिनि सरदार अख्तर मेंगल साहब असां सां मौजूद आहिनि BNP जा सरबराह ऐं अॼु हुकूमत खां अलहदगी जो ऐलान करे चुका आहिनि। उन सिलसिले में सरदार साहब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सरदार साहब सम्झाए जो छो तव्हां इहो ऐलान कयो ऐं उहो बि बजट इजलास में तक़रीर जे अंदरि, त ज़ाहिर आहे तव्हां तय करे विया हूंदव त अॼु तव्हां अलहदगी जो ऐलान कयो था। देखो ॻाल्हि अॼु जी न आहे, ॻाल्हि 2 सालनि जी आहे। बल्कि 2 साल न ही जॾहिं खां ही मुल्क ठाहियो उन खां बाद जेको पार्लिमानी सिस्टम ठहियो हिते हिन मुल्क में, उन वक़्त ताईं मसइला हलनि पिया। ही जेकी इलेक्शन 2018 में उन में जेको असांखे माण्हू मैंडेट ॾिनो, उहो इहो मैंडेट हुओ जो मैंडेट असूं अपोजिशन पार्टी बि खणी वियासीं। उन जो असांजे वस जी ॻाल्हि न आहे। इहो ई मैंडेट जॾहिं हुकूमत माण्हू असां वटि कोयटे में आया उन जे साम्हूं रखियोसीं। असांजा अॻे वोटिंग जी ज़रूरत आहे, असांजी सपोर्ट जी ज़रूरत, असांजो मसइलो इहो हल करे सघंदा आहियूं। बिल्कुलु, हालांकि उहे घणा मसइला हुआ, पोइ उन नंढो करे असां 6 नुक़्ते ते आंदोसीं। दस्तख़त कयूं उन ते, वापसि सदारती इलेक्शन छो, प्राइम मिनिस्टर वोट ॾिनोसीं उनखे, स्पीकर डिप्टी स्पीकर वोट ॾिनासीं। पोइ ॾिठो हूंदुसि सदारती इलेक्शन थिया, वापसि असां वटि वोट लाया। त पहिरियों जेको नुकात हुआ उहो पॉलिटिकल हुआ। पोइ असां उन साम्हूं जेको बलूचिस्तान जे डेवलपमेंट जा मसइला रखियासीं। उन में तालीम जा आहिनि, हेल्थ, पाणी पीअण जा पाणी आहिनि, डैम्स आहिनि, रोड, ग्वादर, ॿिया जेके अहिड़ा मसइला हुआ उहे साम्हूं रखियासीं। उन ते बि उन दस्तख़त कया। अच्छा, उन लाइ पोइ उन कमेटी ठाराई। कमेटी जेके मुख़्तलिफ़ औकात ते वेंदी हुई, ॿई वापसि ॿी मीटिंग लाइ असूं चवंदासीं, चवंदी उहा कमेटी ख़तमु थी वई, नई कमेटी जी सरबराही। चलो भाई ठीकु आहे। ईअं कंदे कंदे अॼु ॾींहं ताईं 4 कमेटियूं बदिलजी वियूं। उहो उन जो मसइलो हो न, कमेटी केरु कैपेबल आहे न आहे, केरु डिलीवर करे सघे थो नथो करे सघे, केरु कंहिंखे उहो इख़्तियार आहे न आहे, उहो उन जो मसइलो हो। लेकिन असूं त माण्हू जे साम्हूं जवाबु ॾियासीं। असां हर वक़्तु उन खे पिन पॉइंट करायोसीं, सम्झाइण जी कोशिशि कईसीं, बाबा असां माण्हुनि जे साम्हूं जवाबु ॾिया आहियूं, इहे मसइला हल नथा थी वञनि, असांखे ॿुधाए वठो। इन आसिरे में असांखे रखंदा हुआ। लास्ट मोमेंट ताईं असां उनखे वॉर्न कयोसीं। लास्ट ईयर बि असां उनखे बजट जे दौरान असां उनखे इंफॉर्म कयोसीं की बाबा न करो, असूं सियासी माण्हू आहियूं। जनवरी जे महीने में असां वापसि उनखे यादि दयानी कराईसीं। लेकिन बसि उहो ई हाल, कमेटियूं बननि, उहा कमेटी वञे, ॿी कमेटी अचे, अॼु ही कोन थिया, अॼु हू कोन थिया। बहरहाल पोइ सेंट्रल कमेटीअ साम्हूं असां इहो मसइलो रखियोसीं। हाणे त पहिरीं बि सेंट्रल कमेटी असांखे हिदायत ॾींदी, पोइ उन साम्हूं रखियोसीं की हाणे मसइलो हिते अचे पहुतो, हाणे छो? उहो जेतिरे सीरियस न आहिनि, उनखे सिर्फ़ु असांजी वोटिंग जी ज़रूरत हुई, त फ़ैसिलो पोइ मुंहिंजे ख़्याल में हमेशह माण्हू मौक़ो ॾिसी थो फ़ैसिलो करे। पोइ अॼु बजट सेशन हो, उन में मुंहिंजे ख़्याल में मौक़ो बि सुठो हो, और उनजी मौक़े फ़ैसिले जो जेकी आवाज़, अगरि उहो फ़ैसिलो नथो थिए न त अॼु अवां मीडिया मूंखे थोरो तंग बि न कयो। सरदार साहब, जेका आख़िरी जेका कमेटी जी मीटिंग इन हवाले सां, 6 नुक़्तनि जे हवाले सां कॾहिं मुलाक़ात थी उन कमेटी? ही रमज़ान खां कुझु ॾींहं पहिरीं हिते ई इस्लामाबाद में हिन ई जेकी कमेटी ठही हुई, हिन में आउं पाण मौजूदु न हुउसि, असांजे सेनेटर जेको डॉक्टर जाज़ेब जमालदीन, आगा हसन बलूच साहब, इहे मौजूदु हुआ। हुन में बि इहा ई ॻाल्हि हुई जी उहे जेके कागर वारा जेके अवां ॾिना हुआ, उहो जेको डेटा हो, उहो कमेटीअ जो मेंबर हो अरबाब शहज़ाद, उहे उन वटि हली विया आहिनि। इन कमेटी खे सरकारी सतह ते केरु पेड करे? जहांगीर तरीन खां पोइ वारी ॻाल्हि आहे? जा हाणे त ही कमेटी जेकी उन में हेड पियो करे परवेज़ खटक साहब, त उहे कागर उन ते हलिया विया आहिनि। ॿिया जेके मसइला आहिनि इन हद ते बीठा पिया हो, त असांजी दोस्ती उनखे वॉर्न बि कयो की बाबा ईअं न करो। असां मां जो चयूंसि की उहो आयो, अल्टीमेटली उहो पोइ पार्टी फ़ैसिलो खणी अचंदो। पोइ हिते बि आउं आयुसि 2 ॾींहं पहिरीं, इहा अचे मूंसां हिते मिलिया, मिलण मां त हुनखे चयुमि हाणे त फ़ैसिलो असांजो थी वियो आहे, त चए असांखे टाइम ॾे। मूं चयो अवां ॿुधायो, अव्हांखे टाइम ॾेई सघां थो,
मुमकिन आहे आउं वापसि पार्टी वञा। अवां हिन नुक़्ते मां 6 नुक़्ता जेके उहे पॉइंट ॿिया 9 पॉइंट ॿिया आहिनि, इन मां हिकिड़े मां बि 20% अॻी टिक मार्क करे मूंखे ॾियो की हिन मां हेतिरी पेशरफ़ थिए त पोइ आउं ही कागर खणी वञा, त उन वटि कोई जवाबु न हो। त जेके कमेटी जुड़ियूं उन में हिकिड़ी नईमुल हक़ जी कमेटी, जहांगीर तरीन ऐं हींअर तव्हां ॿुधायो पिया परवेज़ खटक तव्हां सां मिलण आया। जहांगीर तरीन त पाण अलहदा थी विया आहिनि हुकूमत खां, नईमुल हक़ साहब वफ़ात उन्हनि जी थी वई आहे। तव्हां कंहिंखे हाणे इल्ज़ाम ॾियो था, परवेज़ खटक खे या अञा को चोथों बि चेयरमैन हुयो इन कमेटी? न जी, ॾिस कमेटी आउं की फ़र्द खे इल्ज़ाम नथो ॾियां, मुंहिंजे ख़्याल में सॼी हुकूमत। और अगरि प्राइम मिनिस्टर पाण इंट्रस्ट हुओ त पोइ कमेटी ठाहिण जी बि ज़रूरत न हुई। हिकिड़े एग्ज़ेक्टिव ऑर्डर सां सभु कुझु थी सघियो हुते। अगरि जहांगीर तरीन दौर में न थी सघियो त नई मुल्क जे दौर में छा न थियो? नई मुल्क के सरबराही में न थी सघियो, पोइ जहांगीर तरीन जे दौर में छा न थियो? उन वक़्तु बि न थियो त परवेज़ खटक जे दौर में छा न थियो? इन जो मतिलबु पाणी जेको मथां ई ख़राबु आहे। तव्हांजी वज़ीर आज़म साहब सां बि त मुलाक़ात थी हुई न, त उन में बि इहो मामिलो तय न थियो? वज़ीर आज़म सां मुंहिंजी मुलाक़ात जून 2019 में थी हुई। उन जे साम्हूं बि इहे मसइला असां रखियासीं, बिल्कुलु तसली ॾिनऊं थी वेंदा मसइला हल, लेकिन हल थींदे उन बजाए मसइला ज़्यादातर ख़राब पिया थियनि, त उन खां बाद मुंहिंजी का मुलाक़ात न थी वज़ीर आज़म सां। इन विच में त सर इमरान ख़ान साहब वज़ीर आज़म साहब कोयटा बि आया हुआ ऐं ज़ाहिर आहे तव्हां सां उते बि का मुलाक़ात या तव्हांजी पार्टी सां का मुलाक़ात? इनखे वज़ाहत करां, जॾहिं उहो बलुसाने जे दौरे ते अचंदा हुआ त छा हुते असां अपोज़िशन में हुआसीं, त हुते असांखे प्राइम मिनिस्टर न अचण जी असांखे ख़बर पवंदी हुई, न उनजे वञण जी ख़बर पवंदी हुई। हिन 6 नुक़्तनि जे अंदरि सर किथे तव्हां सम्झो पिया त मिसिंग पर्सन जो इशू अहम हुयो जंहिं ते ॻाल्हियूं न पियूं थियनि? परवेज़ खटक साहब त पाण दिफ़ा जा वज़ीर हुआ, त कहिड़ो नुक़्तो हो जंहिं ते तव्हां क़ाइल न पिया करे सघो या हू न पिया सम्झो? क़ाइल त असां कयोसीं, क़ाइल त उन जी दस्तख़त जेकी आहे इहा उन जी क़ाइल थियण जी जेकी आहे सबूत आहे की उन मञियो, उन तस्लीम कयो हा मिसिंग पर्सन आहिनि, उन तस्लीम कयो मिसिंग पर्सन जो मसइलो आहे। हुई 6 नुकात जेके हुआ उन ते दस्तख़त करण जो मक़सदु इहो थो निकिरे, मतिलबु इहो थो निकिरे हू तस्लीम पिया कनि ही मसइला आहिनि और इहे मसइला हल थियण जे तलब आहिनि, लेकिन हुन न कया मसइला हल, हुन दिलचस्पी न वठी, हुन ख़्याल में बसि ईअं ई हिन खे हलाईंदासीं, 2 साल हलाईंदासीं, 2 साल ॿिया कढी वेंदासीं। त इहो ज़मीनी सवाल त सर तव्हां टाइम फ्रेम त उन्हनि खे 1 साल जो ॾिनो हो न, त 2 साल छो पोइ तव्हां वरिता? ॾिसो 1 साल असां उन खे ॾिनोसीं त हुन बि इहा ॻाल्हि की कुझु माण्हू 400 जे क़रीब अॼु ॾींहं ताईं छॾियूं आहिनि, उहो बि हिकिड़ो सिलसिलो हलियो पियो। और इहा असां सां उन ॻाल्हि कई जी असां प्राइम मिनिस्टर उन दौरान मुंहिंजी प्राइम मिनिस्टर सां मुलाक़ात थी, उन तसली ॾिनी की जी न हाणे मां हिन खे इंस्ट्रक्शन ॾेई छॾी में अव्हांजा जेके मसइला आहिनि फ़ौरन हल थी वेंदा, उहे हल थियण बजाए बदतर ज़्यादा उन में जेके उन में रफ़्तार जेकी कम थींदी वई। इन विच में तव्हां कंहिं ते सम्झो था त तव्हां इमरान ख़ान साहब खे इल्ज़ाम ॾियो पिया या हुन कोशिशि न वरिती, या तव्हां सम्झो पिया त जेका परवेज़ खटक ताईं जी टीम हुई उन जी सूरत हाल अॻिते ताईं न पहुचाए सघी? ॾिसो न, मुआदो असां सां PTI कयो, PTI सरबराह इमरान ख़ान और हीअ ऑर्डर, इहे जेके मसइला आहिनि इहे हल थी वेंदा प्राइम मिनिस्टर ज़रिए सां, चाहे उहो एग्ज़ेक्टिव ऑर्डर करे, चाहे पंहिंजी पार्टीअ खे हिदायत करे, चाहे ब्यूरोक्रेसी खे लगाम ॾे, इहे सभु उन जी ज़िमेदारी ते अचे। ऐं न परवेज़ खटक खे तो ज़िम्मेदार चवां, न ई जहांगीर तरीन खे तो ज़िम्मेदार चवां, इन ज़िम्मेदार मुंहिंजी सम्झे हुकूमत आहे, और हुकूमत जेकी प्राइम मिनिस्टर जेको हिन वक़्तु इमरान ख़ान आहे। ही सर नुक़्ता त आहिनि, मिसिंग पर्सन, गवादर, सीपेक ऐं तरक़ी जेका बलोचिस्तान जी, वरी बि असांजे नाज़रीन खे सम्झाइजो त उहे कहिड़ा 6 नुक़्ता आहिनि जिन ते तव्हां वधीक फोकस कयो ऐं तव्हां बार बार पंहिंजे इजलासनि में हुनजो ज़िक्र बि कंदा रहियो? तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां, ऐं हिते अंग्रेज़ीअ में पर ऐं सिंधीअ में ॿुधायां। हिकिड़ो मसइलो मिसिंग पर्सन्स आहे, असां इहो न चयोसीं बाबा मिसिंग पर्सन खे छॾियो वठो, असां चयो इन में हिकिड़ो शिक आहे कि मिसिंग पर्सन खे बाज़ियाब करे occurrence should be avoided
national action plan should be implemented in its letter and spirit. मतलब national action plan अवां ठाहियो छा लाइ? 90 ॾींहं ताणी ऐं माणी इन्वेस्टिगेशन करे पोइ उनखे अदालत में पेश कंदव न. इहो जेको अवां कानून ठाहियो असां अवां जे कानून जे मुताबिक़ अवां सां डिमांड कईसीं. ॿियो उहो ग्वादर जी जेको डेमोग्राफी तब्दीली ते असांखे ख़दशो हो उनखे रोकण लाइ बिल कानून साज़ी कई वञे. उहो बिल आयो असेंबली में, कई महीना थी विया आहिनि उनखे पास कराइणो ऐं उन में स्टैंडिंग कमेटीअ मां, लेकिन हुकूमत जेको उन में दिलचस्पी नथी रखे. टियों जेको मसइलो हो अवांजो मिनरल्स में मादनियात में जो बलूचिस्तान शहर वधाईंदे उन ते बि कुझु कमु न थियो, हिकिड़ी मीटिंग बि न थी. चोथों जेको अवांजो बलूचिस्तान में जेके वॾा वॾा डैम्स आहिनि उहे ठहिजनि. हाणे हिंगोल डैम आहे असांजो, असांजे बोलान डैम आहे, असांजे बलूचिस्तान में अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिन में अॼु ॾींहं ताणी हीअ जेकी तस्वीर ॾिसो था इन इहो तरीक़ो माण्हू जानवर हिकिड़े हंधि बाग इलाइक़ो आहे उते माण्हू ईअं था पाणी पीअनि. इलाही इलाइक़नि बाग हिकिड़ो मशहूरु आहे. डैम ठहिजनि, वॾा डैम ठहिजनि, मानी जो पाणी जो मसइलो हल थिए. अफ़गान माजरीन जो मसइलो हो और बलूचिस्तान जो जेको फेडरल सर्विसिस में 6% जेको कोटो आहे उन मथां जो अमल दरामद थिए. इहे उहे हुआ जेके 6 नुकात हुआ. उन्हनि अलावा जेके नुकात हुआ असांजा उन में हेल्थ जो मसइला आहिनि, हॉस्पिटलियूं आहिनि, कैंसर हॉस्पिटल आहे, ट्रॉमा सेंटर आहिनि, पाणीअ जा मसइला आहिनि, पाणी जे पीअण जा, एनर्जी जा मसइला आहिनि, बिजली न आहे इलाइक़े में, गैस न आहे. उहा गैस जेके असांजे बलूचिस्तान खां निकिती आहे 1952 में जेकी गैस निकिती आहे अॼु ॾींहं ताणी बलूचिस्तान में मां सवाइ चंद हिकु डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर ॿी के न मिली आहे उन इलाइक़े खे गैस मिले. एजुकेशन जो चयो बेरोज़गारी ख़ात्मो थिए, माण्हू खे रोज़गार मिले. ग्वादर जो मसइलो आहे, ग्वादर में माहीगीरनि जेके असांजा उहे अज़ाब आहिनि, उहे ट्रॉलिंग पे थिए उन इहो रोकइजे. इंफ्रास्ट्रक्चर जेको ठाहिराइणो उहो, फेडरल PSDPM जेको बलूचिस्तान जो जेको शहर उन में इज़ाफ़ो थिए. हिन में हिकिड़े ते मथां पर सरदार साहब अॼु जेका तव्हां तकरीर कई ऐं जंहिंखे जवाज़ ॼाणायो या जंहिंखे वजह बणायो उहो NFC खे था तव्हां करार ॾियो त NFC में तव्हां सम्झो था त मौजूदा हुकूमत ज़्यादती करणु पई वञे उन जे करे तव्हां अलहदगी अॻिते. न मां चयो इहो हिकिड़ो 2 साले न कई अरसे जो हिकिड़ो मलबो ठहींदो पियो वियो. असां पर साल नवंबर में जून में जॾहिं प्राइम मिनिस्टर सां मुंहिंजी मीटिंग थी उन वक़्तु बि अव्हांखे यादि हूंदो 18th अमेंडमेंट रोल बैक कराइण जी हिकिड़ी अफ़वाह पई हली. मां प्राइम मिनिस्टर सां पुछियो, मुंहिंजो प्राइम मिनिस्टर मां ॿुधो में इहा अफ़वाह पई हले ऐं तोनूं तो वज़ाहत पुछां कि आया हुकूमत जो इहो प्लान आहे इनखे रोल बैक कराइणो, NFC में नज़रसानी कराइणु? चयो न अहिड़ी का ॻाल्हि कान. पोइ हेठि असूं आयासीं, जेकी गैलरी आहे प्रेस गैलरी उन में साफ़ीअ उन खां सवाल पुछियो परवेज़ खट्ट खां, उन इनकार कयो. लेकिन 2 ॾींहं पहिरीं मिनिस्ट्री जेकी स्पीच पई अचे उन में उहो वाज़े तो चए कि NFC पर नज़रसानी की जाएगी. त मतिलबु जेको हुओ उन जे मथां जेको आख़िरी कील ठोकियो हुई सो आई आहे. त हीअ त ॻाल्हि अॼु इमरान ख़ान साहिबु अरिड़हीं तरमीम NFC जे हवाले सां साॻी ॻाल्हि जेका तव्हां कयो पिया कराची में बि हुन उहो साॻियो वरजायो आहे त जेकॾहिं इहा सूरत हाल थी अरिड़हीं तरमीम खे रोल बैक या NFC में मामला विफ़ाक़ ॾांहुं वापसि विया त पोइ तव्हांजी पार्टी जो मौक़िफ़ छा हूंदो? बिल्कुलु असां हिते न सपोर्ट कयोसीं, हुते छा कनि. ॾिसो असूं NFC या 18th अमेंडमेंट जेके बि ख़ुदि मुख़्तियारी सूबे खे मिली आहे उन वक़्तु असूं पार्लियामेंट जा हिसा न हुआसीं. असूं पार्लियामेंट में न हुआसीं. 2008 में ई थिया हुआ, मुंहिंजे ख़्याल में 2008 में 2008 में इलेक्शन थिया, 2010 में जो 18th अमेंडमेंट आई. असां पार्लियामेंट में न, लेकिन मुतमिन न आहियूं उन ख़ुदि सूबाई ख़ुदि मुख़्तियारी खां. लेकिन जेका बि ख़ुदि मुख़्तियारी मिली न हुजण जेकी इहा बहितर हुई. हाणे को उनखे रोल बैक करणु घुरे थो असां हुनजो कॾहिं न. हींअर सरदार साहिबु जॾहिं तव्हां इताद खां अलहदगी जो ऐलान कयो आहे, 4 मेंबर आहिनि तव्हांजा क़ौमी असेंबली में,
हुकूमत खे बि सादा अक्सरियत तव्हांजे वोटनि जे करे मिली त हींअर तव्हां छा था सम्झो त इमरान ख़ान जी हुकूमत खे अदम एतमाद जी तहरीक या एतमाद जे हवाले सां वञणु खपे, एतमाद जो वोट वठणु खपे, या तव्हां सम्झो था रुगो तव्हां अलॻि थी विया या सूदो बि मुंहिंजे ख़्याल में हुन वटि 180 खां मथे वोट आहिनि, जेके रिक्वायर वोट आहिनि उन खां ज़्यादा आहिनि। फ़िलहाल त मुंहिंजे ख़्याल में हुनखे अहिड़ी का ज़रूरत न आहे, ॿिया का इत्यादि उन जा नाराज़ थी वठनि या पंहिंजा उन जा नाराज़ थी वठनि, पोइ शायदि उनखे ज़रूरत पए। त हीअ त हिकिड़ो मामिलो त आहे न, तव्हां हिन जो जवाबु ॾिजो त जहांगीर तरीन अॻु में छॾे चुको आहे, उन सां बि काफ़ी हिकिड़ी रिफ्ट वारी सूरत हाल आहे, तव्हां बि छॾियो पिया, ज़ाहिर आहे त ऐलान करे चुका आहियो, त हींअर त पार्लियामेंट जे अंदरि इहा सूरत हाल पैदा थी चुकी आहे न, त तव्हांजो मुतालबो हूंदो या मुतालबो न हूंदो? छा मुतालबो? न, जॾहिं उहा सूरत हाल आई त ज़ाहिर आहे असांजी पार्टी आहे, पार्टी खां सलो मशवरो कंदासीं, पार्टी असांजा एग्ज़ीक्यूटिव कमेटी या जे बाख़्तियार जेके दोस्त आहिनि उहो बि फ़ैसिलो कंदासीं। असूं आया जेके अदम एतमाद आणनि था उन वटि असां लाइ छा आहे, अगरि उन असांखे मुतमिन कयो, असूं पार्टी खे मुतमिन करे सघियासीं, पोइ ई को फ़ैसिलो करे सघंदा। सरदार साहब हींअर बि अचूं पिया त शिबली फराज़ साहब ऐं ॿिया हुकूमत जा तर्जुमान उहे चवनि पिया त तव्हां जूं ॻाल्हियूं जाइज़ आहिनि, तव्हां सां राब्तो कयो वेंदो, तव्हांखे एतमाद में वरितो वेंदो, त पोइ इन हवाले सां तव्हां छा मौक़िफ़ हूंदो? न, जाइज़ आहिनि, पोइ छा वजह नथा थियनि? मूंखे का वजह त ॿुधाई न, रुकावट किथे उन लाइ। और फ़ैसिलो असांजी सेंट्रल कमेटी, एग्ज़ीक्यूटिव कमेटी पावरफुल सेंट्रल कमेटी थी हुजे, उहो जेको फ़ैसिलो हुजे पोइ हिनखे एज़ ए प्रेसिडेंट आऊं बि नथो मटाए सघां। हा, इन ते अमल दरामद करायो, इहे मसइला हल कयूं, त मां त छा सॼो बलूचिस्तान PTI में शामिलु थी वेंदो पाण ई। तव्हां चओ था त इहो फ़ैसिलो हींअर तव्हांजो अटल आहे, वापसि तव्हां सां हुकूमती तर्जुमान ॻाल्हाइनि या केर बि ॻाल्हाए वापसि न वठो? मां त कल्ह बि उनखे चयुमि, स्पीकर मूंखे चैम्बर में घुरायो, मां चयो माज़रत थो करां, क़ाबिल एतिराम आहियो माला, ऐं सियासी माण्हू आहियो ऐं क़बाइली माण्हू आहे, लेकिन असूं बि सियासी माण्हू ऐं क़बाइली माण्हू आहियूं। सरदार साहब, हिते जेका पोज़ीशन आहे, हिते गुज़िरियल बजट वारो इजलास हो ऐं बिलावल भुट्टो साहब चयो त सरदार अख्तर मेंगल साहब असांजे तरफ़ ईंदा, उमेदु आहे, उहो साल त गुज़री वियो, त हींअर जेका हितां जी अपोज़िशन आहे उन ॿीहर तव्हांखे आश कई बिलावल भुट्टो साहब, त पोइ तव्हांजो छा मौक़िफ़ हूंदो बजट पास न कराइण ऐं इन हवाले सां? न, बिल्कुलु ॾिस न, जेसिताईं बजट जे तालुक़ असूं अगरि हुकूमत इत्यादी न आहियूं, पोइ वापसि हुन में छा बेगानी शादी में अब्दुल्ला दीवान छा कंदो, त उन सां असां का उमेद न कनि की उनखे बजट में सपोर्ट कंदासीं। जेसिताईं अपोज़िशन जे तालुक़े, अपोज़िशन ज़ाहिर जॾहिं असां सां गॾु वेहंदी पोइ हुन सां ॻाल्हाईंदासीं की आया असांजे मसइले खे उहो पंहिंजा मसइलो सम्झे थी नथो सम्झे, असांजे इन इशूज़ खे बलूचिस्तान जा इशू खे पंहिंजा इशू सम्झे थी नथी सम्झे, अॻे उन खे मुतमिन कयो, बिल्कुलु हुन सां ॻाल्हाइण तयारु आहियूं। बजट में तव्हां वोट कोन कंदो, इहो बि तव्हां ज़ाहिर अलॻि जो ऐलान कयो आहे, इहो बि ऐलान आहे? बिल्कुलु कोई जवाज़ ई नथो रहे, जॾहिं असां ऐलान कयोसीं पर छा लाइ करे वोट ॾींदासीं? त इहा सरदार साहब जेका बलूचिस्तान जी सूरत हाल आहे उन में बि चयो वञे त उते तव्हां अपोज़िशन में आहियो ऐं उते JU आहे तव्हांजे आजियां कई आहे, हिते अपोज़िशन तव्हांजी आजियां कई आहे फ़ैसिले जी, त बलूचिस्तान में JU आहे सां मिली करे उते जेका जाम साहब जी हुकूमत आहे उनखे तव्हांजे ऐलान सां ख़तरो आहे या किराईंदो या उते अदम एतमाद आणींदो? बलूचिस्तान तव्हांजी नज़र में आहे या इस्लामाबाद जी हुकूमत? ॾिसो न, हुते असां JUI PK मैप, ॿियो असांजो हिकिड़ो आज़ादु उम्मीदवार नवाब असलम रैसानी, इहा अपोज़िशन में हो। और ज़ाहिर इहे पाकिस्तान जी सियासत, ॿियो पार्लिमानी सियासत में इहो सभिनी खे हक़ आहे, एतमाद जो वोट वठी सघे थो, अदम एतमाद बि आणाए सघे थो। इहो इख़्तियार जेको आहे असांजी सूबाई जेकी पार्लिमानी ग्रुप्स आहे उन वटि आहे, अगरि अहिड़ी का मूव थी हुते त ज़ाहिर असांखे एतमाद में वठंदा, एतमाद में वठी पोइ असूं जेके एहतियादी आहिनि उन सां सलाह मशवरो करे पोइ को फ़ैसिलो करनि, लेकिन इहो उनजो बि हक़ु आहे असांजे पार्टी वारी जो, असांजो बि हक़ु बणिजे थो। हिते सर आख़िरी तव्हांजी मुलाक़ात हुकूमती धुरनि सां कॾहिं थी आहे, अपोज़िशन वारनि सां कॾहिं थी आहे? इजलास में थी आहे, अॼु के इजलास में थी आहे, अपोज़िशन सां बि थी आहे, हुकूमत सां बि थी आहे। हाणे थोरी देरि पहिरीं ज़रदारी साहिब जो बि आसिफ़ ज़रदारी जी बि कॉल आई हुई, मूंखे फ़ोन कई,
हाल अहवाल पुछी असां हुनजो हाल अहवाल पुछियोसीं। आसिफ ज़रदारी साहब सां छा ॻाल्हि ॿोल थी साईं? ऐं आसिफ ज़रदारी साहब जी सिहत जे हवाले सां बि काफ़ी ॻाल्हियूं आहिनि, त तव्हांखे आसिफ ज़रदारी साहब ॻाल्हाइण ॿोलाइण में कीअं पियो लॻो सर? बिल्कुलु फिट ते लॻो, बिल्कुलु उन इहो चयो कि जी डॉक्टर जी थोरो आइसोलेशन में रखियो, ॻाल्हि ॿाल्हि में बिल्कुलु सेहतमंद ते मूंखे लॻियो। ॻाल्हाइण में सर तव्हां ऐं ज़रदारी साहब जे विच में छा मौक़िफ़ आयो ऐं तव्हांजे फ़ैसिले खे मान ॾिनऊं, आजियां कयूं ऐं तव्हांजो थोरो मञूं या छा? इन हवाले सां थोरो जी ॻाल्हि न चवंदुसि, मुनी मूंखे मुबारकबाद ॾिनी कि इहो चङो फ़ैसिलो कयो। ज़रदारी साहब खां अलावा कंहिं ॿिए जी फ़ोन सर? जी न, ॿियो आऊं त सुभाणे कहिड़ा फ़ोन मुंहिंजो सिर्फ़ु अवां मीडिया वारे सी लॻो पियो, उहे मीडिया जा फ़ोन न हुआ। त आख़िरी सर सवाल इन हवाले सां त जेका जॾहिं तव्हां क़ौमी असैम्बली जे अंदरि ऐलान कयो हुकूमत खां अलॻि थियण, त उन खां पोइ जे तव्हां पाण ॿुधायो त आसिफ ज़रदारी साहब हींअर तव्हांखे फ़ोन करे चुका आहिनि ऐं उन खां पोइ आजियां बि थी आहे मुस्लिम लीग नून जे तरफ़ां, JUI जे तरफ़ां, हिकूमत उन ऐलान खां पोइ का कोशिशि वरिती आहे? न चला आऊं ऐलान करे फौरी निकिरी आयुसि हेॾे, पोइ हिते जो पहुतुसि त उहे फ़ोन जे मथां अव्हांजा फ़ोन पिया अचनि, मीडिया जा फ़ोन पिया अचनि, उन सां मुंहिंजो को राब्तो न थियो। सरदार साहब तव्हां मीडिया जा फ़ोन अटेंड कया हूंदा त लाज़मन सियासतदाननि जा फ़ोन बि ईंदा हूंदा, त नज़र मां त गुज़रंदा हूंदा, त उन्हनि जा या अटेंड न थी सघे या तव्हां ॾिसी न सघिया? न ॾिसी सघियुसि हक़ीक़तनि, हीउ फ़ोन मुंहिंजो एतिरो बिज़ी पियो रहे, ॿिया जेके पार्टी जा दोस्त आहिनि, असांजा MNAs आहिनि, उन से बि मुंहिंजी मुलाक़ात न थी, छा उहे बि 2-3 चैनल सां गॾु उहे लॻा पिया आहिनि, उहे अचनि उन्हनि सां पुछंदुसि उन सां का कीअं हुकूमती मानी राब्तो कयो न कयो। बिल्कुलु आख़िरी सवाल त सर, हाणे जेका तव्हांजी CEC जो जेको इजलास थियो हो, उहो कॾहिं थियो, किथे थियो, ऐं उहो हिकु नुकाती हुयो त हुकूमत सां रहणो आहे या न आहे रहणो? असांजा पहिरियों हिकिड़ो इजलास थियो कराची में, उहो तक़रीबन जनवरी 2019 हुओ। पोइ ॿियो जेको असांजो इजलास थियो सेप्टेंबर 2019 क्वेटे में। हाणे जेको इजलास असांजो थियो फरवरी 2020 में। सभिनी इजलासी में इहो असांखे वॉर्न करियो, आख़िरी इजलास इहो थियो, पोइ दोस्तनि सां फ़ोननि ते बि राब्तो कयो, सभिनी जी इहा राय हुई। वॾी महिरबानी सरदार अख्तर मेंगल साहब, वॾी महिरबानी। सरदार अख्तर मेंगल साहब BNP जा सरबराह हुकूमत खां अलहदगी जो ऐलान करे चुका आहिनि विफ़ाक़ी सतह ते, उन सां असां तफ़सीली तौर ते ॻाल्हि ॿोल कईसीं। हींअर वापसि हलूं था कराची स्टूडियो।